अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अमीद सिरी आयो मेहरान टीवी न्यूज़ अयां है रुखसार हैदर। सब खबर एक नज़र हेडलाइंस पे। नाणे वारे वज़ीर शौकत तरीन चयो आहे त IMF सख़्त शर्त रखिया आहिनि। इन्हनि शर्तुनि जी सियासी क़ीमत बि आहे। मईशत जी बहाली शुरू थी चुकी आहे। ख़तरो कोरोना खां आहे। IMF प्रोग्राम मां न निकिरंदासीं पर इदारे ते सहूलियतूं ॾियण लाइ ज़ोर भरियो वेंदो। वरी वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत कोरोना खे रोकण में नाकाम थी वई आहे। वायरस जी सूरत हाल ख़तरनाक आहे। समझ में नथो अचे त लॉकडाउन लाइ कहिड़ी शइ जो इंतज़ार थिए पियो। बैनुल सूबाई ट्रांसपोर्ट बंद करण वारी तजवीज़ बि न मञी वई। इलेक्शन कमीशन जो कराची में वोटनि जी ॿीहर ॻणप वारो फ़ैसिलो हैरान कंदड़ आहे, पर क़बूल कयो माण्हुनि जूं ज़िंदगियूं ख़तरे में आहिनि। वफ़ाक़ी सरकार कोरोना खे कंट्रोल करण लाइ संजीदा क़दम खणे। बलोचिस्तान इलाइक़े ज़ोब में दहशतगर्दनि जो अफ़गानिस्तान मां हमलो। ISPR मूजिबि सरहद पार दहशतगर्दनि जी फायरिंग में FC जा 4 जवान शहीद थी विया, 6 ज़ख़्मी। शहीद एहलकारनि में नूर ज़मान, शकील अब्बास, एहसानुल्लाह ऐं नाइक सुल्तान शामिल आहिनि। एहलकार पाक अफ़गान बॉर्डर ते तार लॻाए रहिया हुआ त मथनि हमलो कयो वियो। मुल्क में 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस जो शिकार 119 मरीज़ फोत थी विया। वधीक 4113 ॼणनि में वायरस जी तस्दीक। गुज़िरियल ॾींहुं 44,838 टेस्टूं कयूं वयूं। मस्बत केसनि जी शरह 9.17% रही। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त NA 249 कराची ते का धांधली नाहे थी। नून लीग जी दरख़्वास्त में बि धांधली जो किथे ज़िक्र न आहे। इन बावजूद बि ॿीहर वोटनि जी ॻणप जो फ़ैसिलो क़बूल कयो आहे। ॿुधायो वञे त छा NA 249 ते 2018 जी आम चूंडनि दौरान शिफ़ाफ़ इलेक्शन थी हुई। नून लीग खे अवाम जो ध्यानु हुकूमती नाअहली तां न हटाइणु घुरिजे। सिंध हाई कोर्ट सिंध पब्लिक कमीशन जे कम करण जी इजाज़त ॾियण वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। अदालत चयो आहे त इम्तिहान जे निज़ाम में कहिड़ी बहितरी आंदी जो कम करण जी इजाज़त ॾियूं। कमीशन इम्तिहान में शिफ़ाफ़ियत ऐं बहितर निज़ाम जोड़ण ताईं पाबंदी बरक़रार रहंदी। हीउ मसइलो 1 लख नौजवाननि न पर सिंध जे मुस्तक़बिल जो आहे। फ़ैसिले ते एतिराज़ आहे त सुप्रीम कोर्ट वञी सघो था। खानपुर जे नापकोट वारे इलाइक़े मां 2 पोरिहत अगवा। मुक़बिन में निज़ामुद्दीन ऐं बशीर चाचर शामिल। वारसनि धरणो हणी इंतज़ार ब्लॉक करे छॾियो। गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं।